Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. क़ौमी असम्बली में पहलगाम वाक़े खां पोइ भारत तरफ़ां सिंध तास माहिदो मुअतल करण ख़िलाफ़ मज़म्मती ठहराउ यकराइ मंज़ूर। ठहराउ में चयो वियो आहे त ऐवान पाकिस्तान में दहशतगर्दी जे समूरनि सूरतुनि ऐं पहलगाम में दहशतगर्द हमले बाद भारतीय क़दमनि जी मज़म्मत करे थो। ऐवान पारां भारत जी आबी जारहियत जी मज़म्मत कंदे इम्कानी अस्करी ऐं आबी जारहियत जो मुक़ाबिलो करण जे अज़म जो इज़हार। दक्षिण एशिया में अमन लाइ सफ़ारती कोशिशूं तेज़। ईरानी परडेही वज़ीर अब्बास अराग़ची जी नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां अहम मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि विच में बेतरफ़े लाॻापनि, इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जो ॾे वठि। मीडिया सां ॻाल्हाईंदे ईरानी परडेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो त नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार सां मुलाक़ात फ़ाइदेमंद रही। टिनि बुनियादी नुक़्तनि ते ॻाल्हियूं थियूं। ख़िते में मौजूदा सूरतहाल, पहलगाम वाक़े बाद पाक भारत लाॻापनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ईरान ऐं अमेरिका जी ॻाल्हियुनि खे सुठो साउंड करार ॾींदे चयो आहे त पाकिस्तान जो पहलगाम वाक़े सां को तालुक़ नाहे। पाकिस्तान वाक़े जी ग़ैर जानिबदार आलमी जांच में सहकार जी आच कई आहे। घणनि मुल्कनि पाकिस्तान जी हिमायत जो ऐलान कयो आहे। पाकिस्तान ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ पुरज़म आहे। पाकिस्तान अॻुभराई न कंदो पर जारहियत जो भरपूर जवाबु ॾींदो। सदर आसिफ अली ज़रदारी भारतीय हुकूमत जे हाणोकनि ग़ैर ज़िम्मेवाराननि ऐं जारिहाननि बयाननि ते ॻणिती जो इज़हार कंदे चयो आहे त भारत जे क़दमनि सां इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरा पैदा थी विया आहिनि। चीन जे सफ़ीर जियांग ज़ेडुंग ऐवान सदर पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। बेतरफ़ी अहमियत जे मामलनि समेत पहलगाम वाक़े बाद पाकिस्तान ऐं भारत जी मौजूदा सूरतहाल ते ॻाल्हियूं। चीनी सफ़ीर चयो त चीन ऐं पाकिस्तान पुराणा भाइर मुल्क आहिनि, हमेशह ॾुखे वक़्त में हिक ॿिए जो साथ ॾिनो आहे। चीन दक्षिण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम जे ॿिन्ही मुल्कनि जी गॾियल ख़्वाहिश हासिल करण लाइ हमेशह पाकिस्तान जी हिमायत कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ॾुखे वक़्त में पाकिस्तान जो साथ ॾियण ते चीनी हुकूमत जी हिमायत जी वाखाण कई। स्टेट बैंक ब्याज जी शरह 1% घटाए 12 मां 11% करे छॾी। स्टेट बैंक जी मालियाती पॉलिसी कमेटी चयो आहे त बिजली जे सरकारी अघनि में घटिताई ऐं ग़िज़ाई शयूं सस्तियूं थियण सां महांगाई जी शरह में लाथ आई आहे। हलंदड़ माली साल जे आख़िर ताईं नाणे जा ज़ख़ीरा $14 अरब थी वेंदा। कारोबारी टैरिफ सां पैदा थियल बेयकीनी वारी कैफ़ियत ऐं आलमी सियासी हालतूं मईशत लाइ चैलेंज बणिजी सघनि थियूं। उन करे मालियाती कमेटी मुहतात पॉलिसी बरक़रार रखण जी अहमियत ते ज़ोर भरियो। मुल्क में सोन महांगो थी वियो। सोन जे मुल्क में 7,800 रुपया रिकॉर्ड वाध। सोन जो फ़ी तोलो मुल्क ₹3.5 लख थी वियो। 10 ग्राम सोन जो अघु 6,687 रुपया वाध बाद 3,68 रुपया थी वियो। ऑल पाकिस्तान जेम्स एंड ज्वेलर्स एसोसिएशन जो चवणु आहे त आलमी मईशत जी ग़ैर यकीनी वारी सूरतहाल ऐं जोग्राफियाई छिकताण जे करे सोन महांगो थियो आहे। कारोबारी तकरारनि ऐं करंसी में लाहन चाढ़नि बे सिड़पकारनि खे सोन ॾांहुं राग़िब कयो आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त भारत खे पहलगाम वाक़े जी आज़ादाणी ऐं ग़ैर जानिबदार जांच जी आच कई आहे। पाकिस्तान हमेशह जारहियत जी पॉलिसी खे रद्द कयो आहे। दुनिया जे साम्हूं वाक़े जी हक़ीक़त अचणु घुरिजे त असुलु ज़िम्मेवार केरु आहे। दोहा में वफ़ाक़ी वज़ीर मोहसिन नक़वी सां क़तरी हममनसब ख़लीफ़ा बिन हमान बिन ख़लीफ़ा अल सानी मुलाक़ात कई। गॾियल दिलचस्पी जे मामलनि, बेतरफ़े लाॻापनि समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ख़्यालनि जो ॾे वठि कई वई। मोहसिन नक़वी इलाइक़ाई सूरतहाल ते क़तर जे वज़ीर खे पाक भारत छिकताण बाद पाकिस्तान जे उसूली मौक़िफ़ खां आगाह कयो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास अॼु थींदो। इजलास में पहलगाम वाक़े खां पोइ पाक भारत छिकताण सबबि पैदा थियल सूरतहाल ते ग़ौर वीचार कयो वेंदो। पाकिस्तान सलामती काउंसिल खे भारत जी अॻराई वारनि क़दमनि ऐं चिड़ ॾियारींदड़ बयाननि खां आगाह कंदो ऐं ख़ासि तौर ते सिंध तास माहिदो मुअतल करण वारनि भारतीय ग़ैर क़ानूनी क़दमनि खे उजागर कंदो। पाकिस्तान वाज़े कंदो त कहिड़ी रीति भारतीय अॻराई वारा क़दम ॾखिण एशिया ऐं ख़िते खां ॿाहिरि अमन ऐं सलामती खे ख़तरे में विझनि पिया। पाकिस्तान जो भारत तरफ़ां सिंध तास माहिदे जी हिक तरफ़ी मुअतली खे गॾियल क़ौमुनि में खणी वञण जो ऐलान। वज़ीर आज़म जे कोऑर्डिनेटर राणा एहसान अफ़ज़ल चयो आहे त पाणी रोकणु एतिरो आसान कमु नाहे
ऐं नई इहो फौरी तौरु थी सघे थो। भारत बेबुनियाद ऐं कूड़ी प्रोपेगेंडा करे सिंध तास माहिदे खे मुअतल कयो। असां मामले खे गॾियल क़ौमुनि में खणी वेंदासीं। उमीद कयूं था त दुनिया पाणी खे हथियार तौरु इस्तेमालु थियण न ॾींदी। भारत सिंध तास माहिदे जी भञकड़ी कंदे चनाब दरिया ते बगलिहाट डैम खां पाकिस्तान ईंदड़ पाणी रोके छॾियो। वापडा जे अंगनि अखरनि मूजिबि चनाब दरिया में पाणी जी आमद 29,300 क्यूसेक मां घटिजी 5,300 क्यूसेक ताईं पहुची वई। तरबेला जे हंध ते सिंधु दरिया में पाणी जी आमद 92,200 क्यूसेक ऐं छोड़ 50,000 क्यूसेक आहे। मंगला जे हंध ते जहलम दरिया में पाणी जी आमद 44,300 क्यूसेक ऐं छोड़ 32,000 क्यूसेक आहे। वापडा तर्जुमान मूजिबि चश्मा बैराज में पाणी जी आमद 95,700 क्यूसेक ऐं छोड़ 85,000 क्यूसेक आहे। हेडमराला जे हंध ते चनाब दरिया में पाणी जी आमद 5,300 क्यूसेक आहे। काबुल दरिया में पाणी जी आमद 37,100 क्यूसेक आहे। भारतीय मीडिया रिपोर्ट्स मूजिबि किशन गंगा मनसूबे जे ज़रिए पाणी जो दबाव घटि करण जी तयारी शुरू कई वई आहे। भारतीय इख़्तियारनि जो चवणु आहे त छंछर जे ॾींहं खां बगलिहाट डैम जे ज़रिए पाकिस्तान तरफ़ ईंदड़ पाणी रोकणु शुरू कयो हो। हाणे 90% ताईं पाणी रोके वियो आहे। पाकिस्तान जो जदीद टेक्नोलॉजी सां लैस फतह मिज़ाइल जो कामयाब तजुर्बो। ISPR जो चवणु आहे त फतह मिज़ाइल ज़मीन खां ज़मीन ताईं 120 किलोमीटर ताईं हदफ़ खे निशानो बणाए सघे थो। तजुर्बो एक्स इंडस मश्क जे दौरान कयो वियो। तजुर्बे जो मक़सदु फ़ौजी तयारी ऐं टेक्निकी सलाहियत जाचणु हो। पाक आर्मी स्ट्रेटेजिक इदारनि जे साइंसदाननि ऐं इंजीनियर्स मिज़ाइल तजुर्बे जो मुशाहिदो कयो। ISPR मूजिबि सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल साहिद शमशाद ऐं आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर कामयाब तजुर्बे ते साइंसदाननि खे मुबारकूं। ISPR चयो आहे त पाक फ़ौज दुश्मन जे कंहिं बि जारियत जो भरपूर जवाबु ॾियण जी सलाहियत रखे थी। 3 मई ते बि पाकिस्तान 450 किलोमीटर ताईं हदफ़ खे आसानी सां निशानो बणाईंदड़ अब्दाली मिज़ाइल जो कामयाब तजुर्बो कयो हो। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जो आलमी ऐं मक़ामी मीडिया सां गॾु लाइन ऑफ कंट्रोल जो दौरो। पधिराई मूजिबि सुद समाव वारी वज़ारत मक़ामी ऐं आलमी मीडिया जे नुमाइंदनि खे दौरे में सहूलियत फ़राहम कई। भारतीय प्रोपेगेंडा खे वाइखो करण लाइ ज़मीनी हक़ीक़तूं मीडिया जे साम्हूं पेश कयूं वयूं। वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ चयो आहे त भारत जे तरफ़ां पाकिस्तान ते बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। असां आलमी ऐं मुल्की मीडिया जे साम्हूं हक़ीक़तूं रखी छॾियूं आहिनि जिन हंधनि खे भारत दहशतगर्दनि जूं कैंपूं करार ॾेई रहियो हो उहे आम शहरी आबादियूं आहिनि। पाकिस्तान ज़िम्मेवार रियासत आहे जेका न रुगो इलाइक़ाई पर आलमी अमन लाइ बि पुरज़म आहे। पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जे दिफ़ा लाइ असां हर हद ताईं वेंदासीं। भारत इल्ज़ामनि खां अॻु वालरल कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ियुनि जो नोटिस वठे। अटॉर्नी जनरल मंसूर रहमान चयो आहे त जिना हाउस हमले में ग़फ़लत ते फ़ौज जे 3 आला ऑफिसर्स खे बिना पेंशन ऐं मरातन जे रिटायर कयो वियो। सुप्रीम कोर्ट फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल जे फ़ैसिले ख़िलाफ़ इंट्रा कोर्ट अपीलनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान रहमान पंहिंजा दलील मुकमल कया। आईनी बेंच चयो त केस जो फ़ैसिलो हलंदड़ हफ़्ते ॿुधायो वेंदो। अटॉर्नी जनरल चयो त अपील जो हक़ ॾियण लाइ सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच ऑब्ज़र्वेशन ॾे। पार्लियामेंट खे कानून साज़ी लाइ चवण जी मिसाल में हिकु अदालती फ़ैसिलो मौजूदु आहे। अॻूणे आर्मी चीफ कमर जावेद बाजवा जे मुलाज़मती मुद्दे में वाद जो फ़ैसिलो मौजूदु आहे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स कंदे चयो त हिन फ़ैसिले में त पार्लियामेंट खे बाक़ाइदा हिदायत जारी कई वई हुई। पार्लियामेंट खे कानून साज़ी लाइ 6 महीननि जो वक़्तु ॾिनो वियो हो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वरो वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद रवाना। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी वफ़्द अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात कंदो। पीपल्स पार्टी वफ़्द में बिलावल भुट्टो ज़रदारी, वरो वज़ीर मुराद अली शाह, नवीद कमर ऐं ॿिया अॻवान शामिल हूंदा। मुलाक़ात में बजट समेत ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। रावलपिंडी जी दहशतगर्दी टोड़ अदालत 9 मई जे वाक़िअनि में मुलविस 20 जवाबदारनि खे सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि खे 6 महीना क़ैद ऐं 50-50 हज़ार रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। अदालत जी पुलिस खे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे जेल मुंतक़िल करण जी हिदायत। अडियाला जेल जे सुप्रीडेंट खे सज़ा ते अमल दरामद कराइण जूं बि हिदायतूं जारी। प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त PTI बानी जे गिरफ़्तारी तइ थियल मनसूबे तहत तरनोल रेलवे स्टेशन ते हमिलो करे भञरा ऐं बाहि ॾिनी।
जवाबदारनि बयान में मौक़िफ़ इख्तियार कयो त PTI क़यादत जे भड़काइण ते हमिलो कयो। ग़रीब ऐं मज़दूर आहियूं, सज़ा में रिआयत ॾिनी वञे। ताज हैदर जे लाॾाणीबाज़ सेनेट जी ख़ाली थियल सीट ते चूंड सुभाणे थींदी। सिंध असेंबली जो ऐवान पोलिंग स्टेशन क़रार। PTI ऐं जमात इस्लामी चूंड जो बाइकआउट करे छॾियो। पीपल्स पार्टी जे वक़ार मेहदी ऐं MQM जी निगहत मिर्ज़ा विच में मुक़ाबिलो थींदो। पोलिंग सुबुह 9 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। लाड़काणो, कंबर ऐं ॿियनि शहरनि में तूफ़ानी बरसात खां पोइ रोड रस्ता पाणी हेठि। इंतिज़ामिया पाणी निकाल कराइण में नाकाम। शहरनि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर। लाड़काणे शहर जे सिविल अस्पताल, सुबानअल्लाह चौक, मच्छी मार्केट, सर्किट हाउस रोड, एम्पायर रोड समेत केतिरनि इलाइक़नि में रोड रस्ता पाणी हेठि। कंबर शहर जी शाही बाज़ार, म्यूनिसिपल रोड, शहदा चौक, बस स्टैंड, नसीराबाद नाको समेत ॿियनि रोड रस्तनि ते पाणी बीठल। ठुल इंतिज़ामिया बि पाणी निकाल न करे सघी। रोड रस्ता ऐं शाही बाज़ार तलाउ जो ॾेख ॾियण लॻी। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स सां वठी इते वठूं था शॉर्ट ब्रेक। अव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।